टंडोला यार नसीबा कॉलोनी जी रहवासन पीरसन औरत पठाणी नारे जो CIA DSP इस्लाम असलम लांघा ऐं बासर वॾेरे अफ़ज़ल शाह जी ज़ियातियुनि खां तंग थी कोर्ट सगुरी अॻियां पंहिंजे पाण ते पेट्रोल हारे बाहि ॾेई साड़ण जी कोशिश, जंहिंखे ॿियनि औरतुनि बचाए वरितो। पौरियत वली ॾिनो ख़ान मोहम्मद नारे जो जी वालदा पीरसन औरत पठाणी जो चवणु आहे त मुंहिंजे पुटनि ते मुसलसल बासर वॾेरो अफ़ज़ल शाह ऐं संदसि वंगारो CIA DSP असलम लांघा, जेको अफ़ज़ल शाह खां लखे रुपया रिश्वत वठी मुंहिंजे पुटनि वली ॾिनो ख़ान मोहम्मद ऐं मुंहिंजे भाउ ते कूड़ा केस दाख़िल करे असांजे सिरुनि जे बठे ते कब्ज़ो करणु था चाहिनि। पीरसन औरत पठाणी नारे जो चवणु आहे त CIA DSP असलम लांघा वॾो करप्ट ऐं राष्ट्रीय पुलिस ऑफिसर आहे, जंहिं असां खां पिणु रिश्वत घुरी हुई। न ॾियण जे करे मुंहिंजे पुटनि मथां कूड़ा केस दाख़िल कराए असांखे तमामु घणियूं परेशानियूं ॾिनियूं आहिनि ऐं परेशान कयो अथनि। पीरसन औरत पठाणी नारे जो चीफ जस्टिस पाकिस्तान, चीफ जस्टिस हाई कोर्ट सिंध, वज़ीर आज़म, वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG हैदराबाद, SSP टंडोला यार खां इंसाफ़ जी घुर कंदे चयो त मूंसां इंसाफ़ न कयो वियो त पंहिंजे पुटनि न्याणियुनि समेत पंहिंजे पाण खे साड़ींदसि। अफ़ज़ल शाह जी वांगार वही जेको ऐसे जो अचे जो असांजे भाइरनि ऐं भाणेजनि ते FIR कराए बदिराइनि था। असांजा ज़ुल्म कंहिं बि असांजी अदालत न कई, ऐसे जे कई आहे, न SB कई आहे, न कोर्ट कई आहे, कंहिं बि असांजी अदालत न कई आहे। असांजी भेण बेवा आहे, ज़ुल्म असांजी भेण खां TB जी मरीज़ आहे, केर बि नथो ॿुधे हिनजी छाजे करे, छो नथो केरु ॿुधे। FIR रोज़ मान को हाणे बेवा आहे, बच्चनि खे वापसि लाखे बाज़र था, हिनजी हालत ॾिसो था, हिनजी मीडिया कयो न, हिनजी मीडिया कयो, हिन मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।